बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं हू रब हर शइ ते यकीनन पंहिंजी उहा ताक़त रखे थो। ऐं इंसान ज़ात जो जेको यकीन आहे उहो यकीन ऐं मुकमिल ईमान इंसान खे मज़बूत इंसान बणाईंदड़ हूंदो आहे। जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। माशाअल्लाह सां 19 रोज़ो ऐं माहे रमज़ान जो ज़िक्र जॾहिं जॾहिं थियो आहे तॾहिं तॾहिं पाण इन ॻाल्हि खे तस्लीम कंदड़ हूंदा आहियूं त हीउ उहो महीनो आहे जेको रहमतुनि भरियो महीनो आहे, बरकतुनि भरियो महीनो आहे ऐं फ़ज़ीलत भरियो महीनो आहे, जंहिं महीने में इंसान जूं दुआऊं क़बूल थियनि थियूं ऐं हर माण्हू टुटल फुटल इबादतूं पंहिंजूं क़बूल करण जे लाइ उहे दुआऊं घुरी रहियो हूंदो आहे त रब जी उन बारगाह में असांजूं दुआऊं अघिजी वञनि, उहे दुआऊं असांजूं ॿुधियूं वञनि। चयो वेंदो आहे त सभिनीनि खां सुठो अमाल इंसान जो इहो आहे त उहो इंसान ॿिए इंसान सां कीअं हले थो। चवंदा आहिनि त इंसान जो जेको कौल ऐं फ़ैल आहे उन में जेकॾहिं तज़ाद आहे न त पोइ तव्हां जेतिरा बि भलाई जा कमु कयो, तव्हां जेतिरा बि चङाई जा कमु कयो ऐं अव्हां जा केतिरा बि बिज़नेसिस हुजनि, वॉट एवर तव्हांजो केतिरो बि फलाही कमु थी रहियो हुजे, पर ज़ुबान सां इंसानु जेको आहे न उहो ॼातो ऐं सुञातो वेंदो आहे। पाण नंढे हूंदे खां इहो ॿुधंदा आया आहियूं त ज़ुबान जेको आहे इंसान खे फ़र्श ते बि विहारींदी आहे, त फ़र्श खां अर्श ते बि पहुचाईंदी आहे, त उहा ई ज़ुबान अर्श खां फ़र्श ते बि इंसान खे पहुचाईंदी आहे। ऐं यकीनन जेको इंसान जो कमु हूंदो आहे या इंसान जो जेको अमाल हूंदो आहे, जेको इंसान जो फल हूंदो आहे, उन जे आधार ते उन इंसान खे यकीनन ॾिठो वेंदो आहे ऐं ॼातो ऐं सुञातो वेंदो आहे। मां ॾिसंदी आहियां काफ़ी सारा सोशल मीडिया ते काफ़ी अहिड़ा ग्रुप्स आहिनि जेके ॾाढो सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि। कुझु स्पेसिफिक ग्रुप्स आहिनि जेके बेवा औरतुनि जे लाइ कमु करे रहिया आहिनि, कुझु उन्हनि सफ़ेद पोश इंसाननि जे लाइ कमु करे रहिया आहिनि जेके असांजी सोसाइटी जो हिसो हुजनि था ऐं उहे कंहिं खां घुरण खां 100 भेरा पहिरियों सोचींदा आहिनि, कीॿाईंदा आहिनि, घबराईंदा आहिनि ऐं उहो सफ़ेद पोश इंसानु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंजे अॻियां उन जी जेका ज़रूरत आहे उन बाबति हू बयानु कोन करे सघंदो आहे। पर इहा ॻाल्हि बि ॿुधल आहे न त सुठनि माण्हुनि जे करे दुनिया हलंदी आहे ऐं यकीनन उन्हनि सुठनि माण्हुनि जे करे दुनिया सुहिणे अंदाज़ में बि हले थी। हिकु तरफ़ असांखे कुझु शयुनि जा मुस्बत पासा नज़र ईंदा आहिनि ऐं उन ई जॻह ते जेकॾहिं असां ॾिसूं त कुझु शयूं असांखे उन जा नेगेटिव पहलू बि नज़र अची रहिया हूंदा आहिनि। पर मां हमेशह हिकु ॻाल्हि जी क़ाइल आहियां, इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे। चवंदा आहिनि त सॼो अछो कपिड़ो हुजे उन ते कारो दाग़ हुजे त उन खां थोरो पासो करे माण्हू जेको आहे न उन अछे कपिड़े जी बि कॾहिं तारीफ़ करे। सो क्रिटिसाइज़ करण खां 100 दफ़ा बहितर आहे त जेकॾहिं सुठो कमु थिए पियो त तव्हां कॉन्ट्रीब्यूट कयो। जेकॾहिं कॉन्ट्रीब्यूट नथा करे सघो त घटि में घटि ईअं करे ॻाल्हाइणु मुंहिंजे ख़्याल सां उहो इंसान जो राइट न हूंदो आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान हिल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं जॾहिं बि टपाल मेज़बान जो मां ज़िक्र कंदी आहियां त मां सहरो इफ़्तार जो ज़िक्र कंदी आहियां, छाकाणि जो पूरे ॾींहं में सहरो इफ़्तार माहे रमज़ान में असांखे इहे 2 अहिड़ा पहर मिलनि था जंहिं पहर में यकीनन असीं घर जा भाती बि गॾु थियूं था ऐं उहो दस्तरख़्वान बि असांजे अॻियां हूंदो आहे ऐं उहो दुआउनि जो सिलसिलो बि हूंदो आहे, उहे रहमतूं उहे बरकतूं बि हूंदियूं आहिनि ऐं चांहि जा जेके बि आदी हूंदा आहिनि न माण्हू, उन्हनि खे चांहि जे कप जी ज़रूरत ज़रूरु पवंदी आहे। सो मां हमेशह चवंदी आहियां दैट टपाल मेज़बान इज़ द गुड ऑप्शन। असां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो ऑप्शन टपाल मेज़बान मौजूदु आहे। ऐं चवंदा आहिनि त आदत कंहिं शइ जी पइजी वञे न त पोइ आदत ॾाढी ॾुखी हूंदी आहे कढणु। ऐं जेकॾहिं चांहि जी आदत हुजे त पोइ यकीनन असांखे समूरे ॾींहं में 1 खां 2 कप चांहि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं सहर ऐं इफ़्तार महिल स्पेशली टपाल मेज़बान असां वटि जेको आहे न सुठो पाण सभिनीनि वटि ऑप्शन आहे। नाज़रीन, यकीनन मां ज़िक्र कंदमि
फेसबुक चैनल जो ऐं यूट्यूब जो। फेसबुक ते हिन वक़्तु अज़मत रमज़ान लाइव अव्हां ताईं पहुचाई वञे पई इहा ट्रांसमिशन, ऐं ट्रांसमिशन जा मुख़्तलिफ़ हिसा अव्हां ताईं पहुचाया वेंदा आहिनि। सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त आलम दीन मौजूदु हुजनि था, नातख़्वां मौजूदु हुजनि था, ऐं ख़ासि तौर ते मुफ़्ती साहिबु रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु जॾहिं बि मौजूदु हूंदा आहिनि त उन्हनि सां जेतिरो बि मुंहिंजो डिस्कशन थींदो आहे ॾाढो सुहिणो डिस्कशन उहो अव्हां ताईं पहुचंदो आहे, ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे। मां हमेशह चवंदी आहियां त मुफ़्ती साहिबु जिन जो ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे उहो बेहदि ख़ूबसूरत आहे। ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि जिन खां को सवाल कयो वञे त उहे ॾाढे सुहिणे अंदाज़ में उन्हनि तमामु शयुनि खे डिस्क्राइब कंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजे एक्सपीरियंस में ईअं बि आयो आहे त काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खां तव्हां का हिकु ॻाल्हि पुछो त उहो जेको आहे सो मुख़्तलिफ़ 2-4 शयूं जेके आहिनि डिस्क्राइब करे वेंदा आहिनि, बट उहा जेका मेन शइ हूंदी आहे न उनखे घटि माण्हू डिस्क्राइब करे सघंदा आहिनि। सो मूं ज़िक्र कयो पिए मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिब जिन जो संदन साण जेतिरी बि असांजी कचहरी थींदी आहे हिन ट्रांसमिशन में तमामु ख़ूबसूरत थींदी आहे। त मुख़्तलिफ़ हिसा फेसबुक ते अव्हां ताईं पहुचनि था, तव्हां ॾिसो था, लाइक कयो था, कमेंट कयो था, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं ट्रांसमिशन हमेशह चाहींदा आहियूं त ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाए सघूं। नाज़रीन, गॾोगॾु यूट्यूब जो बि ज़िक्र कंदमि। मेहरान टेलीविज़न जा तमामु प्रोग्राम्स या हिन ट्रांसमिशन जी ॻाल्हि कयां त यूट्यूब ते हीअ ट्रांसमिशन अपलोड कई वेंदी आहे, तव्हां रिपीटेशन में बि ॾिसी सघो था। ख़ूबसूरत ॻाल्हि हिन ट्रांसमिशन जी त लाइव ट्रांसमिशन हूंदी आहे त अव्हां ताईं जॾहिं लाइव ट्रांसमिशन पहुचे थी त तव्हांजे लाइ बि हिकिड़ो सुठो ऑप्शन आहे त स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो हूंदो आहे, तव्हां उहो डायल करे सघंदा आहियो। ऐं जेकॾहिं को बि सुवालु आहे त तव्हां उहो पुछी सघो था। ऐं अलामा साहिबु मुफ़्ती साहिबु जॾहिं मौजूदु हुजनि था त चाहींदा आहियूं त अव्हांजो सुवालु उन्हनि ताईं पहुचायो। जनाब रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम मुफ़्ती साहिबु। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हांखे ॾिसी करे तमामु सुठो लॻो आहे। ऐं मुफ़्ती साहिबु अॼु हिकु स्टेटमेंट मां पढ़ी त माह रमज़ान जो जेको महीनो अचे थो, रोज़ो ऐं फास्टिंग तव्हां माशाअल्लाह सां उन प्रैक्टिस में हलो था, पर रोज़ो रखी करे सॼो जो सॼो ॾींहुं आराम करणु त इहो सिर्फ़ु फ़ाक़ो आहे, पोइ तव्हांजी जेका इबादत आहे उहा कंसीडर कई वेंदी आहे। मां चाहींदसि हिन हवाले सां तव्हां पहिरियों जेको आहे सो बयानु फरमाइजो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेके ज़िंदगी जूं ज़िम्मेदारियूं आहिनि रोज़ो उन्हनि खां रोके नथो, बल्कि रोज़े उनखे पूरे करण जो बि हुकुम ॾिनो आहे। रोज़ो रखण खां पोइ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक अल्फाज़नि जो मफ़हूम ई आहे त रोज़ेदारनि जे मथां तव्हां उन्हनि सां आसानी पैदा कयो, यानी उन्हनि खे पंहिंजे कमनि में तख़फ़ीफ़ ॾियो, माना उन्हनि खे रिआयत ॾियो जंहिंखे चयो वञे। हा हा बिल्कुलु। यानी जेको जंहिंजे अंडर में मुलाज़िम जेको कमु करे थो उनखे अव्हां रिआयत ॾियो। ऐं उन ते अल्हम्दुलिल्लाह सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम ते उम्मत अमल कंदे ईअं करे बि अथी। अव्हां ॾिसंदा आहियो त रमज़ानुल मुबारक में ऑफिसनि जी टाइमिंग जेका आहे बाक़ी महीननि खां चेंज थी वेंदी आहे। हूअं सुबुह जो तक़रीबन 8 खां 5 टाइमिंग हूंदी आहे, त रमज़ान शरीफ़ में उनजी 2-3 कलाक घटि कई वेंदी आहे। तव्हां त हुनजो जेको मामूल आहे, जेका हुनजी ज़िम्मेदारी आहे, उहा बि पूरी थी वञे ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम ते अमल बि थी वञे त हुन रोज़ेदार खे उहा रिआयत बि मिली वञे। त इन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम ते अमल बि थी थो वञे। पर हिकिड़ो शख़्स जेको आहे उहो रोज़ो रखी फुल एसी हलाए ऐं सॼो ॾींहुं उते सुतो पियो हुजे, सहरी करे वरी वञी अफ़्तारी खां चंद मिंट पहिरियों थिए त जीअं हिकिड़े शख़्स चयोसीं त साईं तव्हां रमज़ान शरीफ़ में पंहिंजी रूटीन कीअं रखंदा आहियो, त हुन मज़ाया अंदाज़ में चयो त मां अहिड़ो बि सुस्त न आहियां, मां सहरी करे सुम्ही पवंदो आहियां, पोइ असर खां पोइ उथंदो आहियां, यानी 3 न। मूं चयो बाक़ी तो रहायो छा पियो, यानी सॼो रोज़ो तो सुम्ही गुज़ारियो। ऐं इन सूरत में इन तरीक़े सां रोज़े जी फर्ज़ियत अदा थी वञे, बाक़ी रोज़ो मकरूह थो थिए इन सां। यानी इहा तव्हां पंहिंजे तमामु मामूलनि खे छॾे ॾिनो, विच में
पर फजर नमाज़ पढ़ी आई सेरी खां पोइ ज़ुहर नमाज़ आई, तव्हां फर्ज़ियतनि खे तरक करे छॾियो। त लिहाज़ा इन तरह सां रोज़ो न रखियो वञे, बल्कि तव्हां पंहिंजे मामूल मुताबिक़ पंहिंजे कमकारनि खे बि हलायो। ऐं जेको आहे इहा बि असांखे इस्लाम सेखारे छॾियो त असांखे रोज़े में रिआयत बि ॾिनी थी वञे, रोज़े जे सदके में उहा हिन रिआयत खे बि क़बूल कयो वञे त अल्लाह ताला असां सभिनि जे लाइ आसानी पैदा फरमाए। आमीन जी आमीन। अच्छा मुफ्ती साहब, ॾिसां पई सोशल मीडिया ते त माण्हू न ॾाढो किराए कनि पिया, पेट्रोल जो बॉम्ब असां सभिनीनि जे मथां उछलायो वियो आहे। ऐं पाण सभिनीनि खे ख़बर आहे त जॾहिं बि पेट्रोल जूं प्राइसिस हाई थींदियूं आहिनि त उन खां पोइ हर शइ खे बाहि लॻी वेंदी आहे। ऐं थोरे टाइम खां पोइ असांखे तमामु जेके ज़रूरत जूं शयूं पाण वठंदा आहियूं त उन्हनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। सो असां मुस्लिम उम्मा जी हैसियत सां जॾहिं तमामु उन्हनि शयुनि खे ॾिसूं था त असां वटि इस्लामिक कंट्री में का बि रिआयत कोन थी मिले, त मां चाहींदसि इस्लामी तालीमात इन हवाले सां छा आहे, तव्हां कीअं बयानु फ़रमाईंदा मुफ्ती साहब? ॾिसो त इस्लामी तालीमात सभिनि जे साम्हूं वाज़िह आहे जी त नरमीअ जो हुकुम ॾिनो वियो आहे सही हर मामले में। जीअं मिसाल तिजारत आहे त तिजारत में कारोबार में नफ़े जी हिकु लिमिट मुक़ररु कान्हे, पर जेके अल्फाज़ मनक़ूल थियल आहिनि त कम अज़ कम एतिरो कंहिंखां नफ़ो हासिल न कयो जो हू परेशानी में मुब्तला थी वञे ऐं उनखे हू अफोर्ड न करे सघे। ऐं उहो मामलात जॾहिं तव्हां कंहिंजे मथां ज़रूरत खां वधीक या हुनजे ताक़त खां वधीक इस्तिताअत खां वधीक कंहिंजे मथां बोझ रखंदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे हुन बोझ जे करे हू अलाए ज़िंदगी जे काफ़ी मामलात ऐं मराहिल में हो एहसास कमतरी जो शिकार थी वेंदो, हू परेशानियुनि में मुब्तला थी वेंदो ऐं मुमकिन आहे त हो डिप्रेशन में हलियो वञे। ऐं इन्हनि सभिनी शयुनि खां इस्लाम मना कयो आहे त कंहिं सां बि अहिड़ो सलूक न कयो जंहिंसां हुनजी ज़िंदगीअ खे तकलीफ़ पहुचे, हुनजी ज़ात खे पहुचे या हुनजे बचड़नि खे पहुचे या हुनजे घर वारनि खे पहुचे। बल्कि इस्लाम त फरमायो आहे तव्हां सुहिणो सलूक रखो। सुहिणे सलूक रखण वारे खे ख़ुदा पंहिंजे दरबार में पसंदि फरमाईंदो आहे। हाणे असां नाज़रीन जे ख़िदमत में इहा ई गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां अलाह जे दरबार में पाण खे पसंदीदा था ॾिसणु चाहियो त पोइ तव्हांजे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां अवाम ते एतिरो बोझ न विझो। ऐं इहे जेके शयूं आहिनि ख़ासि तौर ते जीअं पेट्रोलियम जी क़ीमत जो वधणु थियणु, बसि माज़रत सां चवणो थो पए ऐं उन सां गॾोगॾु असां गुज़ारिश ऐं अपील बि कंदासीं साहिब इक़्तिदार जेके आहिनि उन्हनि खे त जॾहिं इहा तव्हां जंहिं तेज़ीअ सां इहे रेट वधायो था त एतिरी त मां सम्झां थो त तव्हां ईअं था महसूसु करायो त ईरान खां वधीक हमला असां ते थी रहिया आहिनि। तव्हां ईरान बि पंहिंजे मामलात खे हलाए पियो थो अहिड़ी सख़्त तरीन हालात में। मुफ्ती साहब उते त माण्हुनि खे जेका आम पब्लिक आहे उनखे दुकाननि तां शयूं फ्री में ॾिनियूं वञनि पियूं, छो त हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंगी माहौल में सिर्फ़ु नुक़सानु ई थींदो आहे, पोइ उहो कंट्री हुजे या भर पासे वारा मुल्क हुजनि, पर असां वरी ॾिसूं था त असां जहिड़नि मुल्कनि ते वधीक इम्पैक्ट पइजी वेंदो आहे। इन खां अलावा बि तव्हां ॾिसो त हुनजी मईशत केतिरो जेको आहे हेठि किरियल हुई हिन जंग खां पोइ, छो त हुन ते आलमी जेके आहिनि पाबंदियूं हुयूं, उन जे बावजूद बि हुनजो सिक्को ॾिसो हुनजी का हैसियत कोन्हे ऐं उन जे मुक़ाबले में असांजी करंसी वधीक ताक़तवर आहे। अगरचे ॿियनि जेका आहिनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे मुक़ाबले में असांजी करंसी हैसियत कोन थी रखे, पर ईरान जे मुक़ाबले में असांजी करंसी माना मज़बूत तरीन आहे। त उन जे बावजूद बि जंग खां पहिरीं बि उन जे अवाम जा हालात जेके आहिनि असां वारी अवाम जे हालात खां बहितर आहे, छो त उन्हनि हुकुमराननि पंहिंजो जेको आहे हुननि जो जेको रोल हुयो, हुननि जो जेको हुननि जा उसूल हुया उहे मज़बूत हुया ऐं उन्हनि पंहिंजे उसूलनि खे टोड़ियो न पिए ऐं अवाम खे उन्हनि जेका आहे आसानियूं ऐं फ़वाइद पहुचाया पिए हर ज़रूरतमंद ताईं। असां वटि बि लिहाज़ा इहा गुज़ारिश थी कजे त इहे शयूं तव्हां जेके अवाम जे ज़रूरियात जूं आहिनि इहे तव्हां हर हाल में अवाम ताईं पहुचायो। जीअं हाणे मां अलहमदुलिल्लाह 2 साल ईजिप्ट मिस्र में उते मां अज़हर यूनिवर्सिटी में पढ़ियुसि। हाणे ईजिप्ट मिस्र जेको आहे उहो बि ग़रीब आहे अरब कंट्रीज़ जे मुक़ाबले में, जीअं सऊदीया, बहरैन, क़तर वग़ैरह या दुबई, इन्हनि खां हू ग़रीब आहे,
पर हुननि वटि हिकिड़ा मां उसूल ॾिठा त तमामु बहितरीनु ई ज़बरदस्त। उते जेके आहे उते तव्हांखे खाइण पीअण जूं शयूं तव्हांखे सफ़ा सस्तियूं मिलंदियूं। उते जेको आहे मानी जो तरीक़ेकार इहो हूंदो हुयो त जॾहिं असांजी हितां जा 10 रुपया हुननि जो हिकिड़ो जुने हुननि जे करंसी जो नालो आहे त उहा हिकिड़ो जुने में हुननि खे 20 मानियूं मिलंदियूं। चपे चपे ते कारखाना हूंदा, हर हिकु माण्हू आवाम जेका आहे पंहिंजे घरनि में जेको आहे भाॼी पचाए मानी खणी ईंदा हुतां। हाणे तव्हां ॿुधायो त माना असांजे 10 रुपए में 20 मानियूं कंहिंखे मिलनि त असां त चवंदासीं असां जहिड़ी ख़ुशहाली किथे आहे ई कोन। ऐं जेकॾहिं को बहितर खां बहितर यानी आला क़िस्म जी मानी खाइणु चाहींदो हो त हुनखे हिकु जुने में यानी असांजे 10 रुपए में हुनखे 5 मानियूं मिलंदियूं, यानी स्पेशल मानी बहितरीनु। जीअं असां वटि खणी अचो हिकिड़ो सादो नान, ॿियो खीर वारो नान, त ईअं त हुननि वटि जेका बहितर खां बहितरीनु मानी हूंदी उहा बि हुननि खे हिकु जुने में 5 मानियूं। अच्छा, उते सब्जियूं सस्तियूं हूंदियूं। अच्छा, उते लाइट सस्ती हूंदी। लाइट उन टाइम में माना 18 जुने 20 जुने काहिरा जेको हुननि जो कैपिटल दारुल हुकूमत आहे उते घरनि जो बिल ईंदो हो। अच्छा, माना असांजा ईअं सम्झो त 180 रुपया 200 रुपया उन सां गॾो एसियूं बि इस्तेमालु कंदा। हाणे इहे एतिरियूं छो त इहे इंसानी ज़रूरत जूं शयूं आहिनि। ऐं इन खां अलावा बाक़ी जेके शयूं उते एतिरियूं त महांगियूं हूंदियूं, उते कपिड़ो असां खां डबल महांगो हुयो। छो त हुननि जी पॉलिसी उहे चवंदा हुया त जेकॾहिं कपिड़ो जेकॾहिं माण्हू नओं न बि ख़रीद करे सघियो त जेकॾहिं ज़रूरतमंद हूंदो त वञी लुंडे मां वठी ईंदो, कपिड़ो पाए छॾींदो। माना जेके असल तव्हांजे जीआपे जूं शयूं खाइण पीअण जूं आहिनि, वापराइण जूं आहिनि, उहे उन्हनि खे तमामु जेका आहे सस्ते रेट में पए हुकूमत ॾे। ऐं जेके अहिड़ियूं शयूं जिन खां सवाइ इंसानु जी सघे थो, मिसाल जेकॾहिं आला कपिड़ो न पातई, सादो पातई त बि ज़िंदगी त गुज़री वेंदी। लिहाज़ा असांखे बि इन्हनि मुल्कनि जे पॉलिसियुनि ते नज़र रखी करे असांजे हुकुमराननि खे बि पंहिंजे पॉलिसी ते नज़रसानी करणु खपे। ऐं हिन वक़्त में जेके आहिनि ख़ासि तौरु इन्हनि जी अशद ज़रूरत आहे। हिकु वक़्त में तव्हां 55 रुपया पेट्रोल जी क़ीमत वधाए त तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरो माण्हू अनबैलेंस थींदो। एग्ज़ैक्टली मुफ्ती साहब पाण कंटिन्यू कयूं था, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू कयो पिया। ऐं वरी अॼु जी जेका सिचुएशन आहे उन सां बि रिज़ेम्बलेंस आहे। मुफ्ती साहब जेके बि ॻाल्हियूं कनि पिया त ॾाढियूं काराइतियूं आहिनि। नाज़रीन कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जो महीनो ऐं 19 रोज़ो अॼु। ऐं जॾहिं असां ॻाल्हि कयूं था माह रमज़ान जे उन्हनि असां वटि ॾिसो मुख़्तलिफ़ शयूं मुख़्तलिफ़ हिसनि में विरहाए ॾिनियूं वेंदियूं आहिनि। त माह रमज़ान असां जॾहिं इस्लामी तालीमात खे ॾिसूं था, माह रमज़ान जे महीने खे ॾिसूं था, ऐं 3 अशरा ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे मिलियल आहिनि। रहमत जो अशरो ऐं मग़फ़िरत जो अशरो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण वारो आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत एक्साइटमेंट हूंदी आहे इतिकाफ़ जी। ऐं हर घर में केरु न केरु इतिकाफ़ में वेहे थो, पर जेकॾहिं बयानु इन तरह बि आहे त घर मां जेकॾहिं केरु कोन थो वेहे त पाड़े मां घटि में घटि हिकु ॿ माण्हू इतिकाफ़ में वेहनि। त इस्लामिक जेके रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि हक़ीक़त में बेहदि ख़ूबसूरत आहिनि। जेका तरतीब आहे उहा ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इंसान खे मिलियल आहे। त उन ई तरह चवंदा आहिनि त जेको रूल्स ऐं रेगुलेशन्स ते रहण वारो माण्हू हूंदो आहे उनजी ज़िंदगी ख़ूबसूरत हूंदी आहे। बेतरतीब जेका ज़िंदगी हूंदी आहे उन में यकीननि पोइ घणा मसइला ऐं मसाइल बि दरपेश अचनि था। पर घणा माण्हू आहिनि जेके तमामु शयुनि खे ॾाढो सुहिणे अंदाज़ में सीरियस अंदाज़ में वठंदा आहिनि। ऐं कुझु माण्हू वरी पोइ पाण ॾिसंदा आहियूं हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रूटीन आहे, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ज़िंदगी जो स्टाइल आहे। त उन ते छा ई माण्हू ॻाल्हाए सघे थो। पर सुठी ॻाल्हि ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त रूल्स ऐं रेगुलेशन्स ते जेके माण्हू हलंदा आहिनि हक़ीक़त में उन्हनि इंसाननि जो ज़िंदगी जो जेको पैटर्न आहे उहो वाक़ई में ॾाढो ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। नाज़रीन हिन ट्रांसमिशन सां जेको साथ मौजूदु आहे उहो टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। ऐं टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत
ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था, ॿिया आयल मुअज़्ज़िज़ महिमान हिन वक़्तु तशरीफ़ फ़रमा आहिनि असांजे स्टूडियो में, सो उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। जनाब टंडो अलहयार खां पाण असांजी हिन ट्रांसमिशन में कही आया आहिनि, ॾाढो सुठो उन्हनि जो आवाज़ु आहे। मां ॻाल्हि कयां पई यासीन मुअत्तर साहिब जी, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में, तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं। उनखां अलावा जनाब असां सां गॾु मौजूदु आहे, ॾाढो सुठो नातख़्वा आहे, आवाज़ु ॾाढो सुठो अथसि, सैयद सारिम रज़ा, तव्हांखे असां वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। उनखां अलावा जनाब जेका असां वटि नातख़्वा मौजूदु आहे उनखे मां पहिरीं बि ॿुधो आहे, ॾाढो सुठो, ॾाढो प्यारो हुनजो आवाज़ु आहे। मां ॻाल्हि कयां पई नायाब ख़ान जी, नायाब तव्हांखे वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। मुफ़्ती साहब, मां पहिरें ॾींहं खां वठी ज़िक्र कयां पई त काउंटिंग वारो टाइम जल्दी गुज़री वेंदो आहे, माह रमज़ान जो महीनो ॾाढो जल्दी गुज़रे पियो, अॼु 19 रोज़ो आहे ऐं हीउ जेको मग़फ़िरत जो अशरो आहे पंहिंजे इख़्तिताम ते पहुची रहियो आहे। चाहींदसि इन हवाले सां थोरो बयानु फ़रमाइजो। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, हर कंहिंजो जॉब स्केड्यूल ॾिसो डिफरेंट आहे, टाइमिंग डिफरेंट आहे, टाइम मिले थो नथो मिले, ऐं चवंदा आहिनि इबादत अल्लाह जो ऐं इंसान जो मामिलो आहे। पर जॾहिं मुफ़्ती साहिब हिते मौजूदु आहिनि त थोरो चाहींदसि मुफ़्ती साहिब इन हवाले सां ज़िक्र कयो त जेको टाइम मिले थो माण्हू इबादत खे ॾिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इबादत जा टाइम बि अल्लाह ताला जेके फ़र्ज़ी इबादत आहिनि उन्हनि जा ख़ासि कया विया आहिनि जी, ऐं नफ़ली इबादत जेके आहिनि जंहिं वक़्तु बि तव्हांखे सवाइ औक़ात ममनू आहे, यानी जंहिं वक़्तनि में नफ़ली इबादत खां बि रोकियो आहे, उहे चंद घड़ियूं आहिनि। जी हाँ, जी हाँ, बिल्कुलु। जीअं सुबुह तुलू आफ़्ताब यानी सिज उभरण खां 20 मिंटनि ताईं तव्हां को नफ़िल वग़ैरह नथा पढ़ी सघो। वरी ईअं ज़वाल जे टाइम, वरी ईअं सिज लहण खां 20 मिंट पहिरीं नफ़ली इबादत नथा करे सघो। बाक़ी इन खां अलावा जंहिं वक़्तु बि तव्हांखे मौक़ो फ़राहम थिए, वक़्तु मिले त तव्हां जेका आहे अल्लाह ताला जे आॾो पंहिंजो सर सजदे में रखी था सघो। जी हाँ, जी हाँ। ऐं इबादत हिकु त इहा इबादत जो बानो पाक साफ़ थी वज़ू करे ऐं क़ियाम करे, नफ़िल पढ़े, इबादतूं करे, तिलावत क़ुरान करे, ऐं इन खां अलावा जेके ॿियूं ज़िमेदारियूं इंसान जे मथां लाज़िम आहिनि, जी हाँ, जेकॾहिं इख़लास नीयत सां उन्हनि खे अदा थो करे त उहे बि इबादत में शामिल आहिनि। बिल्कुलु। जीअं हाणे रोज़ेदार जे लाइ आहे त जेकॾहिं रोज़ेदार अल्लाह जी रज़ा जे लाइ रोज़ो रखी सुतो पियो आहे त उन जा जेके निंड में जेके साह थो खणे त उहे साह खणण बि उनजो तस्बीह शुमार थींदो आहे अल्लाह ताला जे दरबार में। त ईअं अहिड़ी तरह जीअं बचड़नि जी परवरिश इंसान जे मथां लाज़िम आहे, जेकॾहिं रिस्क हलाल कमाए थो, रोज़ो बि रखे थो रमज़ान में, ऐं त इहा रिस्क हलाल कमाइण ऐं उन्हनि जे लाइ महिनत करणु ऐं पंहिंजी जेका ड्यूटी आहे उहा ज़िमेदारी सां निभाइणु ऐं हेॾां रोज़ो बि रखणु, त उहा उनजी ड्यूटी वारो टाइम बि इबादत में शामिल थी वेंदो। ऐं उनजी महिनत वारो टाइम, ॿारनि जी परवरिश तरबियत, उहा बि इबादत में शामिल थी वेंदी, यानी इहे बि इबादत जा हिसा बणिजी वेंदा। त लिहाज़ा हर तरह सां, जहिड़ी बि तरह सां तव्हां जेको बि अमल कयो उहो अल्लाह जे रज़ा जे लाइ कयो त इनशा अल्लाह ताला ही मग़फ़िरत जो अशरो आहे। ऐं उन जूं चंद कलाक, यानी कल्ह सुबह कोट सुभाणे वारो ॾींहुं आहे ऐं अॼु वारे ॾींहं जूं चंद घड़ियूं, चंद कलाक आहिनि, त इन में तव्हां अल्लाह ताला खे राज़ी करे वठो। हर अमल जेको बि कयो, रोज़ो रखणु, नमाज़ पढ़णु, तरावी अदा करणु, पंहिंजी ड्यूटी करणु, बच्चनि जे लाइ रिस्क तलाश करणु ऐं उन्हनि जी तरबियत करणु, सभई दिलि में इहो कयो त मुंहिंजा मौला ही जेको अमल कयां थो तोखे राज़ी करण जे लाइ, त बसि पोइ अल्लाह जी रहमत वसी आहे, उन वटि कमी आहे कोन। अल्लाह हिन मग़फ़िरत वारे अशरे जे सदके ख़ुदा ताला उन बंदे जा गुनाह माफ़ फरमाए छॾे। इंशाअल्लाह जी, इंशाअल्लाह, आमीन आमीन। अच्छा मुफ़्ती साहब, ॾिसो काफ़ी सारी शयूं हूंदियूं आहिनि, इंसान कॾहिं थोरी मुश्किल में अची वेंदो आहे त चवंदो आहे त आज़माइश आहे, अल्लाह साईं जेको आहे सो आसानी फ़राहम करे। घणी दौलत ऐं गुरबत ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। घणी दौलत बि चयो वेंदो आहे त इंसान जी आज़माइश आहे, घणी गुरबत बि इंसान जी आज़माइश आहे। मां चाहींदसि इन हवाले सां बयानु फ़रमायो। ॾिसो त जेकॾहिं माल ऐं दौलत माना ज़रूरत खां वधीक मिले थी, जी हा, त उहा बि आज़माइश जो ज़रियो बणिजे थी। बिल्कुलु। जीअं आहे त मुंहिंजा आका
हुज़ूर सैयद दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त मौला अहिड़ी दौलत खां बचाए जेका तोखां गाफ़िल करे, अल्लाह तोखां गाफ़िल करे। हिकिड़े साहबी सगोरे अची अर्ज़ु कयो न, या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह मूंखे वाफ़र मिक़दार में ॾे। हुज़ूर फरमाइस अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह, जेतिरो आहे न ते ख़ुशि थी। अर्ज़ु कयईं वरी ॿियो दफ़ो, या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुरो। ग़ालिबन उन सहाबी जो नालो हज़रत सालबा, उहो सालबा सहाबी हो। त वरी हुज़ूर जे दरबार में आयो, वरी हुज़ूर फरमाइस इन ते सब्र कर त तुंहिंजे लाइ बहितर आहे। वरी बार बार जॾहिं आयो त पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुनजे लाइ दुआ घुरी त मौला हिनखे जेको आहे वसी मिक़दार में अता फरमा। पोइ हुन चंद ॿकरियूं पालियूं, जीअं रिवायत जा लफ़्ज़ आहिनि, जो अहादीस जा लफ़्ज़ आहिनि, त उन उहे पालियूं। पोइ उन मां जेको आहे उनजो उहे जानवर वधंदा विया। पोइ आहिस्ता आहिस्ता हू 5 वक़्ता नमाज़ जी पाबंदी हुन खां निकिरंदी वई। हू नमाज़ ते कोन पियो टाइम सां पहुची सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मालूमात वठंदा रहिया। पोइ ईअं थियो जो सिर्फ़ु जुमे में पियो अचे। साहबनि खां हुज़ूर फरमायो किथे आई? साहबनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हुनजो जानवर माल एतिरो वधी वियो आहे जो हाणे मदीने खां ॿाहिरि थो रहे ऐं पंहिंजी जानवरनि जी हिफ़ाज़त थो करे, उन्हनि खे खाराइण पीआरण चाहनि, जीअं पहाड़ी इलाइक़नि में ॿाहिरि खुलियल मैदाननि में जीअं गाह वग़ैरह उन्हनि खे चारण करणु, उन में घणो मसरूफ़ थी वियो आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ईअं थियो जो आहिस्ता आहिस्ता उहो इबादत खां गाफ़िल थींदो वियो। हुज़ूर फरमायो त या वाह सालब, ए सालब ते तो ते अफ़सोस, यानी तोखे चयमि त अल्लाह जी रज़ा ते राज़ी रह, ऐं पर तो जेको आहे वसी मिक़दार में माल तलब कयो त तूं अल्लाह जी यादि खां बि गाफ़िल बणिजी वएं। त अहिड़ी दौलत जेका ख़ुदा खां गाफ़िल बणाए, अहिड़ी खां बि अल्लाह ताला पनाह में रखे। बल्कि ईअं चइजे त मौला जेकॾहिं दौलत ॾे त पोइ सखावत हज़रत उस्मान ज़िन्नूरैन वारी अता फरमा। जेकॾहिं मुंहिंजा मौला तूं ग़ुरबत ॾे, फ़क़ीरी ॾे त पोइ सब्र मोहम्मद अरबी वारो अता फरमा। त पोइ इंशा अल्लाह ताला इंसान कामयाब वेंदो। त इहा हुज़ूर बि फरमायो आहे त जेका आहे घणी हद खां वधीक ग़ुरबत जेका आहे उहा बि इंसान खे कुफ़र ताईं बि पहुचाए सघे थी। ऐं घणी दौलत जेका आहे उहा इंसान खे जेको आहे ग़ुरूर ऐं तकब्बुर में बि मुब्तला करे सघे थी। त लिहाज़ा जॾहिं घणी दौलत मिले त बि आज़माइश सम्झी अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं अल्लाह जी मख़लूक जी मदद कयो। जेकॾहिं तव्हांजे मथां ग़ुरबत जी सूरत में तव्हां ते आज़माइश अचे त उन सूरत में बि अल्लाह जो शुक्र अदा करें, अल्लाह खां जेका आहे दुआऊं घुरो त मुंहिंजा करीम रब हिन आज़माइश खां असांखे निजात अता फरमा, पंहिंजे ख़ज़ाननि मां असांजे लाइ को रस्तो ॾे असांखे, जंहिंसां असां पंहिंजी ज़िंदगी मामूल मुताबिक़ आसानी सां गुज़ारे सघूं। त लिहाज़ा ॿिन्ही सूरतुनि में सब्र जी तलक़ीन आहे ऐं ॿिन्ही सूरतुनि में अल्लाह खां गाफ़िल न आहे थियणो, बल्कि अल्लाह जी तरफ़ पहिरियां खां वधीक जेको अल्लाह जी तरफ़ मुतवजो थियणो आहे, अल्लाह जी ॾिनल शयूं आहिनि। जी माशाअल्लाह मुफ्ती साहब बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे ऐं तव्हांजी इजाज़त सां ई अॻियां वधूं था। नायाब मौजूदु आहे, नायाब तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। नायाब माइक को खोलिएगा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। क्या बताऊं मैं, क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, बस मेरा मुदा मदीना है, बस मेरा मुदा मदीना है। मैं क्या बताऊं कि क्या मदीना
मेरा मुदा मदीना है, बस मेरा मुदा मदीना है। और मेरे आका मुझे बुला लीजिए, मेरे आका मुझे बुला लीजिए, मुझको भी देखना मदीना है, मुझको भी देखना मदीना है, क्या बताऊं। और उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा हुआ मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है। और उसकी आँखों का नूर तो देखो कि जिसका देखा हुआ मदीना है। सुबहान अल्लाह। बेशक जी असां पहिरीं साही जी तरफ़ अॻियां वधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी ट्रांसमिशन ऐं माशाअल्लाह सां 19 रोज़ हो ऐं ही उहो अशरो आहे जंहिं अशरे में इंसान जेतिरा दफ़ा इस्तग़फ़ार करे थो रब परवरदिगार ॿुधे थो ऐं हूअं बि दिलि सां जॾहिं बि इबादत कई वेंदी आहे। इहो पाण सभिनीनि जो बिलीव आहे न त अल्लाह तबारक व तआला ॿुधंदो आहे, पर माह रमज़ान जा उहे ॾींहं हूंदा आहिनि जंहिंजो पल पल क़ीमती हूंदो आहे, ख़ूबसूरत हूंदो आहे, बेहद हसीन हूंदो आहे। असां अॻियां वधूं था, पर हिन ट्रांसमिशन में जंहिंजो साथ मौजूदु आहे उन्हनि जो मां ज़िक्र कंदी हलंदमि। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। थोरो ज़िक्र करणु चाहींदमि, काल्ह जे ॾींहं ते 8 मार्च दुनिया में इंटरनेशनल विमेंस डे मल्हायो वेंदो आहे, औरत जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। मूंखे हिकिड़ी स्पीच यादि अचे थी, मरियम नवाज़ उहा स्पीच कई ऐं उन ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत लाइन चई हुई त देयर इज़ नो एनी डिस्क्रिमिनेशन इन द लैंड ऑफ ड्यूटी। सो जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं न बराबरी जी, मां बसि एतिरो चवणु चाहींदमि त जिथे बि असां वटि ऑफिसिस आहिनि, घर आहिनि, जिथे बि औरत मौजूदु आहे उते जॾहिं असीं ॻाल्हि कंदा आहियूं न, को बि कमु थी रहियो हूंदो आहे, सलाह वठण जी जॾहिं ॻाल्हि हूंदी आहे त घटि अहिड़ा मामला हूंदा आहिनि, अहिड़ियूं जॻहियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा घर, अहिड़ियूं ऑफिसिस हूंदियूं आहिनि जिते उनखे बि शामिलु कयो वेंदो आहे। ऐं उहा औरत जेका माउ बि आहे, भेण बि आहे, ज़ाल बि आहे, धीउ बि आहे, ऐं हर रिश्ते में उहा जॾहिं ख़ूबसूरत नज़र अचे थी त असां जॾहिं बराबरी जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर मामले में उनखे बराबरी में शरीक ज़रूरु करणु घुरिजे। या हिकिड़ी इंसान जी ज़ात जी हिकिड़ी सुठी क्वालिटी पिणु हूंदी आहे त तव्हां बराबरि जा हक़ ॾियणु सिखो। अॼु डेफिनेटली 8 मार्च त कल्ह गुज़री वियो, पर हर ॾींहुं औरत जो आहे ऐं हर ॾींहुं उनजी हिमत ऐं उनजे अज़म खे साराहिण जो ॾींहुं ज़रूरु आहे। नाज़रीन अॻियां वधूं था, असां वटि सैयद सारिम मौजूदु आहे ऐं सैयद सारिम रज़ा खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। है ख़त्म रसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, वल्लाह
कोई नहीं है ख़त्म रसूल मक्की मदनी कौनैन में तुम सा कोई नहीं वल्ला कोई नहीं है रहमत आलम तेरे सिवा महबूब खुदा का कोई नहीं वल्ला कोई नहीं है ख़त्म रसूल। और ये शान तुम्हारी है आका तुम अर्श बरी पर पहुँचे हो, ये शान तुम्हारी है आका तुम अर्श बरी पर पहुँचे हो। यूं तो आदम भी है, मूसा भी है, ईसा भी है, पर ये शान तुम्हारी है आका तुम अर्श बरी पर पहुँचे हो। बल्कि उससे भी आगे पहुँचे हो। ज़ीशान नबी है सब लेकिन ज़ीशान नबी है सब लेकिन महराज का दूल्हा कोई नहीं वल्ला कोई नहीं है ख़त्म रसूल। और खैरात मोहम्मद से पाकर इस नाज से कहते हैं मंगते, खैरात मोहम्मद से पाकर इस नाज से कहते हैं मंगते, इस नाज से कहते हैं मंगते। मंगतो पे करम करने वाला सरकार के जैसा कोई नहीं वल्ला कोई नहीं है ख़त्म रसूल। और मशहूर है यारी के किस्से महमूदो अयाज की दुनिया में, महमूदो अयाज की दुनिया में। पर मदफन है जो पहलुए सरवर में, उन यार के जैसा कोई नहीं वल्ला कोई नहीं। मदफन है जो पहलुए सरवर में, उन यार के जैसा कोई नहीं वल्ला कोई नहीं है ख़त्म रसूल। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह जी। अॻियां वधूं था। मुफ़्ती साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। कॉल्स जीअं शामिलु थियणु चाहींदो कोई त उन्हनि खे बि शामिलु कंदासीं, सवाल बि वठंदासीं। मुफ़्ती साहब, माशाअल्लाह माह रमज़ान जो सॼो महीनो ख़ूबसूरत, पर एतिकाफ़ जी जेका रौनक आहे उहा पंहिंजी ई आहे। ऐं मूं ज़िक्र कयो त जेकॾहिं घर मां बि केरु एतिकाफ़ में नथो वेहे त ईअं बयानु फ़रमा आहे त पाड़े मां घटि में घटि केरु हुजे एतिकाफ़ में वेहे। मां चाहींदसि इन हवाले सां बयानु फ़रमाइजो, पर लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि खे था शामिलु कयूं। हैलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अबा। तव्हांखे भली कार चऊं था। सवाल मूंखे पुछणो आयो त जे माण्हू कॾहिं देरि थी वञे न तहजद पढ़ी कोन सहरी कईसूं ऐं सहरी खां पोइ ॾिसूं था कुझु मिंट न त तहजद पढ़ी सघे थो या न। ऐं ॿियो वरी मुंहिंजो सवाल इहो आहे त जे फजर जी नमाज़ पढ़ूं त उन खां पोइ ज़िक्र इस्कार जेको कंदा आहियूं, जेको रोज़ जी माण्हू जी आदत हूंदी आहे, हाणे टाइम बचा ज़िक्र इस्कार करे या क़ुर मजीद पढ़े, इन मां कहिड़ी वधीक आहे जेको जंहिंजो सवाबु आहे या वधीक जेको अस्कार कहिड़ो कजे या क़ुर पढ़िजे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। ऐं असांजी भेण अदी शामिलु थी, पर पंहिंजो तारुफ़ बि कोन करायो, तव्हां किथां शामिलु थियो। मुफ़्ती साहब तव्हां सवाल सम्झाइनि? पहिरियों सवाल त मूंखे बि पहिरियों सवाल सम्झ में न आयो, पर ॿियो सवाल इहो हुयो त जॾहिं रोज़ो रखी था छॾियूं हुन खां पोइ तिलावत क़ुर करीम करणु ऐं वधीक कंटिन्यू करणु पंहिंजी इबादत खे हुन हवाले सां त फजर नमाज़ पढ़ी उन खां पोइ जेकॾहिं हिकिड़े जो शख़्स जो मामूल आहे त उहो रोज़ाना ज़िक्र कंदो आहे जी, त
त हाणे ही हुनजे मामूल में शामिल आहे। ज़िक्र में बि अल्लाह ताला जी तौहीद ऐं हुज़ूर जी रिसालत जो ई ज़िक्र थींदो आहे। ईअं ई क़ुर करीम जी तिलावत आहे त क़ुर करीम सॼो मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो ख़ुल्क़ ऐं अख़लाक़ आहे, उनखे थो बयानु करे। त ॿई शयूं बहितर आहिनि, पर जंहिंजो जेको मामूल आहे त उन मामूल खे भले बरक़रार रखंदो अचे त पहिरीं ज़िक्र करे ऐं उनखां पोइ तिलावत क़ुर करीम। अच्छा, डायरेक्टर साहब बि पोयां क्वेश्चन ॿुधनि पिया त हू बि चवनि पिया त हुन पुछणु चाहियो पिए त जॾहिं तहजुद जो जेको टाइम पाण डिस्क्राइब जीअं थियल आहे त वरी सहरी जो टाइम थी थो वञे, उहा सहरी तयारु करणु, उहो टाइम जेको आहे लिमिटेड बचे थो, त पोइ छा तरीक़ेकार आहे तहजुद अदा करण जो? तहजुद जे अदा करण जो जेकॾहिं 12 रकातूं नथो अदा करे सघे माण्हू सहरी जी तयारी वग़ैरह, त 2 रकातूं पढ़ी छॾे। ऐं जॾहिं बंदो हिकिड़ी जी इहा तरीक़ेकार आहे, उहो हमेशह 12 रकातूं पढ़ंदो आहे। पर हाणे जेकॾहिं सहरी जे करे टाइम हुनखे घटि थो मिले, सहरी तयारु करण जे करे टाइम घटि थो मिले, साईं चए थो मुंहिंजा मौला मुंहिंजे हिन 2 रकातुनि खे क़बूल कर, 12 नथो अदा करे सघां, त ख़ुदा एॾो महिरबान आहे जो हुन नियत हुनजी इहा ई आहे ऐं हुनजो मामूल बि इहो रहियो आहे त हुनखे अल्लाह ताला उन्हनि 12 रकातुनि जो सवाबु अता सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। अच्छा मुफ्ती साहब, निमाज़ जी ॻाल्हि हले पई, एतिकाफ़ जे हवाले सां मूं पुछियो आहे त मां चाहींदसि पहिरीं एतिकाफ़ जो जेको टॉपिक आहे हिन ते अवां ॻाल्हायो, पोइ वरी पाण अॻियां वधीक कंटिन्यू कयूं था। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। एतिकाफ़ जा 3 क़िस्म आहिनि जी। हिकिड़ो एतिकाफ़ सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया, ॿियो एतिकाफ़ वाजिब ऐं टियों मुस्तहब जी। एतिकाफ़ जेको सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया आहे उहो रमज़ान अल मुबारक जे हिन आख़िरी अशरे में, यानी 20 रमज़ान जे सिज लहण खां पहिरीं मस्जिद में दाख़िल थियणो आहे। ऐं इन जे लाइ ऐं एतिकाफ़ चइबो छा खे आहे, इस्तिलाह शरीयत में एतिकाफ़ यानी ये सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया जेको ख़ासि तौर एतिकाफ़ आहे, यानी रोज़े सां गॾु अल्लाह जे रज़ा जे लाइ मस्जिद में रुकजण खे एतिकाफ़ चइबो आहे। सुभान अल्लाह। जी हा, जी हा। हाणे जेको सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया एतिकाफ़ आहे, जेको हींअर रमज़ान जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ आहे, इहो मुअक्कदा अलल किफ़ाया जो मक़सदु इहो हूंदो आहे त पूरे मोहल्ले में जेकॾहिं 1-2 माण्हू वेठा त बाक़ी सभु बरीअ ज़िम्मा थी वेंदा। पर जेकॾहिं पूरे मोहल्ले में कॉलोनी मां को हिकु शख़्स बि न वेठो त पोइ तारिक सुन्नत मुअक्कदा जे ज़िमरे में सभु गुनाहगार थींदा। त लिहाज़ा को हिकिड़ो बि वेहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे मुआशिरे में त जेके आहिनि एतिकाफ़ में हर मोहल्ले में 1-2 जे बजाए बल्कि काफ़ी मिक़दार में, काफ़ी तादाद में वेहंदा आहिनि, तादाद काफ़ी हूंदो आहे। पर एतिकाफ़ में वेहण खां पोइ उन एतिकाफ़ जा हक़ बि अदा करणु खपनि। पहिरीं मां हिन जा क़िस्म जेके अर्ज़ु कया उहे बयानु, हिकिड़ो इहो सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया, ऐं ॿियो आहे वाजिब एतिकाफ़। वाजिब इहो आहे त कंहिं बास बासी त मुंहिंजा मौला ही मुंहिंजो फलाणो कमु थी वञे त मां तुंहिंजे लाइ मां हेतिरा ॾींहं एतिकाफ़ कंदुसि, त उन में जेतिरा ॾींहं चए त 1 ॾींहुं चई 2 ॾींहं 6 ॾींहं 10 ॾींहं ओतिरा ॾींहं एतिकाफ़ सां गॾु उन जे मथां रोज़ो बि लाज़िम हूंदो। यानी ही रमज़ान शरीफ़ जो एतिकाफ़ न जेको हुन बास बासी आहे ऐं इहो कमु हुनजो पूरो थियो आहे त रोज़ा बि रखंदो, ऐं सिर्फ़ु ॾींहंनि सां गॾु रातियूं बि उन जूं शामिल हूंदियूं। यानी 10 ॾींहंनि जी मिसाल हुन बास बासी त मुंहिंजो हीउ कमु थिए त मां 10 ॾींहं एतिकाफ़ कंदुसि, त हाणे हुनखे 10 ॾींहं एतिकाफ़ ऐं 10 रातियूं हुनखे करिणो आहे ऐं रोज़ो बि रखिणो अथसि। ऐं ॿियो टियों क़िस्म आहे एतिकाफ़ जो मुस्तहब। मुस्तहब यानी इहो आहे त उन में न वक़्त जो शर्त आहे, न उन में एतिकाफ़ में जेको आहे रोज़े जो शर्त आहे, बल्कि जेॾी महिल बि इहो मस्जिद में दाख़िल थिए, जेतिरी घड़ी बि वेहे, जेतिरी सातूं गुज़ारे, एतिकाफ़ जी नीयत सां वेहे, नमाज़ ते थो वञे त बि जेको आहे नवैतु सुन्नत एतिकाफ़ लिल्लाह ताला चई छॾे, त जेतिरियूं बि घड़ियूं उते हूंदो त अल्लाह ताला उनखे उन घड़ियुनि जे एतिकाफ़ जो जी हा, जी हा। मुफ्ती साहब, वधीक पाण कंटिन्यू कयूं था ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयान बि फ़रमायो था। मां चाहींदमि त तव्हां कंटिन्यू कजो, पर तव्हां इजाज़त ॾियो पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। पहिरियों मां थैंक यू चवणु चाहींदमि सैयद सारिम रज़ा सां गॾु मौजूदु रहियो। थैंक यू सारिम, तव्हां आयो ऐं ॾाढो सुठो तव्हांजो आवाज़ु आहे, ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां नातिया कलाम पढ़ियो आहे,
उन खां पोइ ॿियनि महिमाननि खे असां प्रोग्राम में शामिलु कंदासीं। साही जो वक़्तु थी वियो आहे। टपाल मेज़बान जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई ईंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान में ॿियनि महिमाननि जॉइन कयो आहे, उन्हनि जो तारीफ़ बिल्कुलु करायूं था। पर पहिरीं ज़िक्र कंदी हलां त साथ कंहिंजो मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान जो ख़ूबसूरत रंग ऐं अहिड़ो बहितरीन जो हर सिप में बहितरीन मज़ो मिले थो। अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे माशाअल्लाह सां जॉइन कयो आहे नाले मिठो मैसर साहिबु ऐं ग़ुलाम नबी मैसर साहिबु, जिन जा फ़र्ज़ंद ख़ूबसूरत पाण शाइर ऐं ॾाढा बहितरीन पाण नातख़्वान आहिनि। तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी माशाअल्लाह, थैंक यू, तव्हां आया आहियो, तव्हां टाइम ॾिनो आहे असांखे। तव्हांखे नाते कलाम ॿुधंदासीं। ऐं मुफ़्ती साहिबु तव्हां बयानु फ़रमायो पे जॾहिं असां ॻाल्हि कयूं था एतिकाफ़ जी ऐं एतिकाफ़ जा जेके क़िस्म आहिनि, अच्छा थोरो औरतुनि जे हवाले सां बि बयानु फ़रमाइजो त औरतूं कीअं एतिकाफ़ घरनि में कंटिन्यू कनि। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं जेको कंहिं असांजी अदी अमड़ जेको सुवालु कयो त हुन ग़ालिबन इहो चयो त जेकॾहिं तहजुद रहिजी वियो ऐं हेॾां सेरी करे छॾी आहे, हाणे सेरी खां पोइ फजर जी अज़ान ईंदी आहे त विच में 15-20 मिंट वक़फ़ो करे नमाज़ पढ़ी वेंदी आहे। बाक़ी जेकॾहिं लेडीज़ आहे घर में आहे त सिज उभरण ते जेॾीमहिल हुनजी दिलि सिज उभरण खां पहिरीं थी पढ़ी सघे थी। सही। पर सेरी करण खां पोइ जॾहिं फजर जी अज़ान अची वई त तहजुद जो नमाज़ जो टाइम ख़तमु थी वियो। हाणे तहजुद नथो पढ़ी सघिजे ऐं तहजुद नमाज़ जेका नफ़िली नमाज़ आहे उनजी कज़ा वग़ैरह बि न हूंदी आहे। त हाणे सम्झो त जेको सुवालु हुयो उनजे उन मुताबिक़ इहो ई जवाबु आहे त सुबुह सादिक थियण खां पोइ तहजुद अदा नथी करे सघे। बिल्कुलु ठीकु आहे। हवाले सां त एतिकाफ़ जो जेको मुस्तहब तरीक़ो बि अर्ज़ु कयोसीं त मुस्तहब ई आहे। ऐं हीउ जेको एतिकाफ़ आहे हिन जी 10 ॾींहं नारे एतिकाफ़ सुन्नत मुअक्कदा अल किफ़ाया जी त हुज़ूर फरमायो त उनखे अल्लाह 2 हजनि ऐं 2 उमिरनि जो सवाबु अता फरमाईंदो। उन सां गॾोगॾु हुज़ूर फरमायो त उनखे उन शख़्स जे बराबरि सवाबु अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे जेको शख़्स 40 ॾींहं पंहिंजे मुल्क जी सरहद जी हिफ़ाज़त जे लाइ बीठो रहियो, अल्लाह जी रज़ा जे लाइ, इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ। ऐं वरी जेको 40 ॾींहं सरहद ते बीहे थो इन नीयत सां त पंहिंजे मुल्क मिलत जी हिफ़ाज़त कयां, इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ बीहे थो त हुज़ूर फरमायो त अल्लाह से उन जा गुनाह ईअं माफ़ करे छॾींदो आहे गोया के हू अॼु पंहिंजे माउ जे पेट मां ॼाओ आहे। यानी इहे सभु फज़ीलतूं इन एतिकाफ़ करण वारे खे अल्लाह ताला नसीब थो फरमाए। हाणे पहिरीं ॻाल्हि त जेके मर्द आहिनि, मर्द हज़रात जेके एतिकाफ़ था कनि, जी हा, उहे अहिड़ी मस्जिद में एतिकाफ़ कंदा जिथे 5 वक़्ता नमाज़ थींदड़ हुजे, जंहिं मस्जिद में उन में एतिकाफ़ कंदा। ऐं एतिकाफ़ में वेही ज़िक्रो फ़िक्र करणु, बेफ़ाइदा ॻाल्हियूं कचहरियूं नाहिनि करणियूं। ऐं औरत जेका आहे उहा एतिकाफ़ कंदी जिथे उनजी जाइ नमाज़ आहे घर में जिथे उहा मख़सूस जॻह ते नमाज़ अदा कंदी आहे। जेकॾहिं का जॻह ठहियल न आहे त पहिरीं सुभाणे खां टाइम शुरू थियण खां पहिरीं एतिकाफ़ खां पहिरीं हिकिड़ी जॻह मख़सूस कंदी, ख़ासि कंदी। उन मख़सूस जॻह खे करे त हिते मां नमाज़ अदा कंदसि, हिते एतिकाफ़ कंदुसि, उन मख़सूस जॻह ते घर में औरत पंहिंजो एतिकाफ़ करे थी सघे। औरत जे लाइ इहो हुकुम आहे। ऐं मस्जिद में एतिकाफ़ करणु काफ़ी दोस्त ॾिसंदा आहियूं त उहे एतिकाफ़ वारा जेके वेहंदा आहिनि रूमाल वेड़े पंहिंजे मुंहं खे लिकाईंदा आहिनि। रूमाल वेहण मुंहं खे लिकाइण जी ज़रूरत न आहे एतिकाफ़ में वेहण। जीअं नॉर्मल जीअं आहे कंडीशन ईअं ई माण्हू जीअं वेठो हूंदो आहे आम नमाज़नि में ईअं वेठो हुजे, इन शइ जी का बि ज़रूरत कोन्हे। ठीकु आहे मुफ़्ती साहिबु। अच्छा मुफ़्ती साहिबु, हूअं बि माना माण्हू को ख़ासि कमु कंदो आहे त चाहींदो आहे त सॼो जो सॼो टाइम असां पंहिंजो जेको आहे सो ईमानदारी सां उन वक़्त खे ॾियूं। ऐं जॾहिं एतिकाफ़ जी ॻाल्हि कयूं था त इंसानु अलाह जी इबादत करे थो ऐं डिस्ट्रैक्ट हिकु शइ कंदी आहे, उहा आहे मोबाइल फ़ोन। ऐं अक्सर इन जो बि बहस थी रहियो हूंदो आहे त छा मोबाइल फ़ोन इस्तेमालु करणु घुरिजे न करणु घुरिजे। मां चाहींदसि इन हवाले सां बि तव्हां थोरो क्लियर करे छॾियो। मोबाइल जेकॾहिं को शख़्स रखे थो त मस्बत पहलू जेके आहिनि इन जा उन हिसाब सां इस्तेमालु करे सघे थो।
मिसाल ज़रूरत मुताबिक़ फ़ोन कयईं कंहिंखे त घर वारनि खे सेरी थियण वारी आहे, टाइम थियण वारो, सेरी ॾेई वञो या अफ़्तारी या हिन शइ जी ज़रूरत आहे, मुख़्तसर जेका ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं को आलिम वेठो आहे इतिकाफ़ में, उहो मोबाइल रखंदो इन नीयत सां त माण्हू जीअं मूंखां मसाइल वग़ैरह मसाइल पुछंदा रहंदा आहिनि, उहे वीचारा महरूम न थियनि, उन्हनि खे मसाइल वग़ैरह मां ॿुधाए सघां, एसि ताईं मोबाइल जी इजाज़त आहे। सही सही। बाक़ी बिला वजह बिला ज़रूरत तव्हां मस्जिद में ईअं ई मोबाइल इस्तेमालु करण खां मना आहे। बग़ैर ज़रूरत जे तव्हां मोबाइल इस्तेमालु कंदो त तव्हांजा जेके ॿिया मोतक़िफ़ीन आहिनि उहे डिस्टर्ब थींदा ऐं तव्हांजो जेको आहे एतिकाफ़ जी जेका रूहानियत आहे उहा ख़तम थी वेंदी। त लिहाज़ा उन एतिकाफ़ जी रूहानियत खे तव्हां बरक़रार रखो। जी हा। अच्छा मुफ़्ती साहब, जीअं तव्हां घर में नियाणियूं जेके इतिकाफ़ कनि थियूं उन्हनि जो ज़िक्र अव्हां कयो, ऐं ॿ टे पाण में भेनरूं आहिनि या कज़िन्स आहिनि, उहे जेकॾहिं गॾु माना उन प्रैक्टिस में हिकिड़ो हलनि पियूं रमज़ान जा रोज़ा ऐं एतिकाफ़ में वेहणु चाहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो, त मतिलबु उन्हनि जे बि सेपरेट उहो करिणो पवंदो? जी हा। जेकॾहिं जाए नमाज़ हुननि जी जिथे हाणे जेकॾहिं जॉइंट फैमिली आहे त हुननि जा जेकॾहिं पहिरें ई जेकॾहिं हुननि जी नमाज़ जिथे पढ़नि थियूं त जेकॾहिं सभु गॾिजी नमाज़ पढ़ंदियूं आहिनि त उन ई जॻह खे जेको आहे अहिड़ो मख़सूस करे उते ई इतिकाफ़ कनि। हा। जेकॾहिं जॻह उहा तंग आहे, घटि आहे, सभु जेतिरियूं असांजूं भेणूं असांजूं मारूं वेहणु चाहिनि थियूं, पर जेका हुननि जे लाइ मख़सूस थियल आहे नमाज़ जी जाइ उहा घटि आहे, पर हीअ अफ़राद ईअं लेडीज़ जा जेके आहिनि वधी थियूं वञनि, त पोइ जेके वधनि त वरी उहे अलॻि पंहिंजी जाइ हिकिड़ी मख़सूस कनि नमाज़ जे लाइ, उहे वरी हुन जॻह ते वेही इतिकाफ़ कनि। सही, ठीकु आहे। ॾाढे सुहिणे अंदाज़ सां तव्हां बयानु फ़रमायो आहे। मुफ़्ती साहब अॻियां वधूं था, नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी जी बिस्मिल्लाह, छा चूंड कई आहे तव्हां? सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो, दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो, ॾिसां मां मदीनो वञी चुमां मां मदीनो, दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो, दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो। ख़ुदा पाक नीदो सजण जे वतन ते वञी नफ़ल पढ़ंदुसि सुणे जे सहन ते, ख़ुदा पाक नीदो सजण जे वतन ते वञी नफ़ल पढ़ंदुसि सुणे जे सहन ते, हर सुबुह शाम धारे वञी ॾिसां मां मदीनो, हर सुबुह शाम धारे वञी ॾिसां मां मदीनो, ॾिसां मां मदीनो वञी चुमां मां मदीनो, हिते जुदाई थी रुआरे वञी ॾिसां मां मदीनो, दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो। मदीने जो मटको बि थियो न थींदो, जिथे सूर पंहिंजा आशिक़ सलींदो, मदीने जो मटको बि थियो न थींदो,
जिते सूर पंहिंजा आशिक सलींदो अदा पंहिंजो यां ॾारे वञी ॾिसां मां मदीनो हा पंहिंजो यां ॾारे वञी ॾिसां मां मदीनो ॾिसां मां मदीनो वञी चुमां मां मदीनो हिते जुदाई थी रुआरे वञी ॾिसां मां मदीनो दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो मलाइक बिदर ते अची कन सलामी कबूल दुनिया जा तवंगर गुलामी मलाइक बिदर ते अची कन सलामी कबूल दुनिया जा तवंगर गुलामी जिनखे जुदाई पई मारे वञी ॾिसां मां मदीनो जिनखे जुदाई पई मारे वञी ॾिसां मां मदीनो ॾिसां मां मदीनो वञी जुमां मां मदीनो दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो संदे देस दिलबर जा अलकाब आला हरम पाक जाहिन सभई बाब आला संदस देस संदे देस दिलबर जा अलकाब आला हरम पाक जाहिन सभई बाब आला जिनखे अल्लाह पियो थो सिंगारे वञा ॾिसां मां मदीनो जिनखे अल्लाह पियो थो सिंगारे वञी ॾिसां मां मदीनो ॾिसां मां मदीनो वञी चुमां मां मदीनो हिते जुदाई थी रुआरे वञी ॾिसां मां मदीनो दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो ऐं नाले मिठा थींदी तैबा ॾे मंज़िल रोअन नेण मुंहिंजा रोए थी मुंहिंजी दिल ऐं नाले मिठा थींदी तैबा ॾे मंज़िल रोअन नेण मुंहिंजा रोए रोज़ पई दिल बेड़ो अल्लाह पाक उकारे वञी ॾिसां मां मदीनो बेड़ो अल्लाह पाक उकारे वञी ॾिसां मां मदीनो ॾिसां मां मदीनो वञी चुमां मां मदीनो हिते जुदाई थी रुआरे वञी ॾिसां मां मदीनो दिल सदाई थी सारे वञी ॾिसां मां मदीनो इंशाअल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह अॻियां वधूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वदी असां खैरपुर मीरठ खां था ॻाल्हायूं अदा तव्हांखे भली कार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो पंहिंजो नालो ॿुधाइजो गुलाम सरवर जी गुलाम सरवर भाउ खे भली कार चऊं था आज़मत रमज़ान में छा चवणु चाहींदव को सवाल आहे मौलवी साहब असां पुछंदासीं त असांजा टे ॿार आहिनि टई माना गुलबकिया नियाणियूं आहिनि हिकु पुटु आहे इहे माना गूंगा आहिनि त इहा असांजी माना कहिड़े अलाह जे तरफ़ां इम्तिहान आहे या अलाह जे तरफ़ां कहिड़ी आहे माना इहा असांखे थोरो ॿुधाइजो महिरबानी जी जी ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां शामिलु थियो असांजी हिन ट्रांसमिशन में जी मुफ़्ती साहब तव्हां हिननि जी ॻाल्हि सम्झी आहे रिपीट कजो कॉल अच्छा हिननि चयो आहे त हिननि जा टे ॿार आहिनि ऐं टई ॿार जेको आहे सो ॻाल्हाए कोन था सघनि टई ॿार गूंगा आहिनि त पोइ चवणु चाहिनि पिया त अलाह जी आज़माइश आहे छा आहे कोई ज़िक्र कोई अस्कार तव्हां हिननि सां शेयर करणु चाहींदव
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औलाद जो हुजणु इहा बि अलाह जी नेमत आहे। जेकॾहिं ख़ुदा औलाद नथो ॾिए त उन में बि ख़ुदा जूं हिकमतूं हूंदियूं आहिनि। जी पर वरी जेकॾहिं ॾिए थो ऐं उन में को माज़ूरी आहे त इन में बि ख़ुदा जी हिकमत हूंदी आहे ऐं उहो पंहिंजे हिकमतुनि खे ॼाणे थो। ईअं सम्झो त अलाह जे आज़माइश ते जॾहिं इंसानु सब्र थो करे त उन जे सब्र जो बदिलो अलाह ताला बहितरीन अता थो फरमाए। हा त बेशक इन अलाह ताला जे रज़ा ते साईं वारनि खे राज़ी रहणु खपे ऐं दुआऊं घुरंदा रहनि। ऐं जेकॾहिं ॿचिड़ा गूंगा आहिनि त ईअं उन्हनि खे नाकारो सम्झी परेशान थी वेही न रहनि, जी हा बल्कि गूंगो ॿारड़े जी बि तालीम जो सिलसिलो आहे, स्पेशल सेटअप एजुकेशन आहे। हा ऐं बिल्कुलु। खैरपुर मीरस खां त ग़ालिबन हा ॿुधायूं हा हा त सखर में खैरपुर जो त मूंखे कंफर्म न आहे, बाक़ी सखर में उन्हनि गूंगनि ॿारनि जो स्कूल बि आहे ऐं उते तालीम बि आहे ऐं केतिरा ई असां गूंगा ॿार ॾिठासीं जिन तालीम हासिलु करे हू पंहिंजी बहितरीनु ज़िंदगी गुज़ारनि था, कारोबार कनि था। ऐं काफ़ी हद ते असां ईअं बि ॾिठो आहे त उहे गूंगा ॿारड़ा वरी ॻाल्हाइण वारे ॿारनि खां वधीक समझदार हूंदा। हा वरी जेकॾहिं हिकिड़ी अलाह नेमत वठंदो आहे त उनजे बदिले वरी अलाह बेशक। ताला ॿियनि नेमतुनि में इज़ाफ़ो करे बेशक छॾींदो ईअं आहे। आहे त बिल्कुलु। असांजी इहा दुआ आहे त अलाह ताला इन्हनि जे बचड़नि खे सिहत ऐं सलामती ॾींदो ऐं अलाह ताला उन्हनि खे बहितरीनु तालीम ऐं बहितरीनु रोज़गार ॾींदो आमीन ऐं इहे बचड़ा पंहिंजे वालदेन जे अखियुनि जो ठार बणिबा। आमीन ऐं अलाह ताला खां दुआ घुरो त जेकॾहिं अलाह ताला तव्हांजे बचड़नि खे सिहत ॾिए। मुमकिन आहे त कॾहिं कॾहिं को ॿियो बि आरज़ो हूंदो आहे त जंहिंखे शुरूआत में सम्झो वेंदो आहे त ॿारड़ो गूंगो आहे पर का ॿी ज़ुबानी लचक बि हूंदी आहे या को ॿियो मसइलो प्रॉब्लम, उहो तव्हां डॉक्टरनि खे ॾेखारियो बि ऐं अलाह ताला जो ज़िक्र बि कयो त इनशा अलाह ताला मुमकिन आहे त इहो मसइलो हल बि थी वञे। अलाह ताला हुज़ूर जे सदके आसानी फरमाए। आमीन आमीन। अलाह साईं आसानियूं फरमाईंदो। नाज़रीन असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था। अज़मत रमज़ान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां ॿीहर हाज़िर थी चुका आहियूं। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। माह रमज़ान जो महीनो ऐं रोज़े वारी जेका हालत आहे उन में यकीनन इंसान जेको आहे सो आराम करे थो, उन खां पोइ इबादत करे थो, नमाज़ पढ़े थो, क़ुरान पाक रिसाइट करे थो। ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां जूं हिन तरह जूं ट्रांसमिशन्स हली रहियूं हूंदियूं आहिनि त चाहींदा आहियूं त तमामु व्यूवर्स खे असां ख़ूबसूरत अंदाज़ में ट्रांसमिशन असीं अव्हां ताईं पहुचाए सघूं। ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में शामिलु करणु वञूं पिया ऐं ख़ूबसूरत आवाज़ आहे यासीन मुअत्तर साहब जो। तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। होता गए ज़मीन पर, होता गए ज़मीन पर साया रसूल का, होता गए ज़मीन पर, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, होता अगर ज़मीन पर साया रसूल का, फिर पाओ उम्मती कहाँ रखता रसूल का, फिर पाओ उम्मती कहाँ रखता रसूल का, होता गर ज़मीन पर। और पढ़ते हैं यूं तो गैर भी कलमा रसूल का, पढ़ते हैं यूं तो गैर भी कलमा रसूल का,
जन्नत उसे मिलेगी जो होगा रसूल का, जन्नत उसे मिलेगी जो होगा रसूल का, होता गए जमीन पर। और दुनिया को देखना भी गवारा नहीं किया, दुनिया को देखना भी गवारा नहीं किया, जब तक अली ने देखा ना चेहरा रसूल का, जब तक अली ने देखा ना चेहरा रसूल का, होता गए जमीन पर। और ख्वाजा ने ऐसा डंका बजाया है दीन का, ख्वाजा ने ऐसा डंका बजाया है दीन का, लगवाया पंडितों से भी नारा रसूल का, लगवाया पंडितों से भी नारा रसूल का, होता गए जमीन पर। और नारा रजा का लगता है दुनिया में इसलिए, नारा रजा का लगता है दुनिया में इसलिए, अहमद रजा के लब पे था नारा रसूल का, अहमद रजा के लब पे था नारा रसूल का, होता गए जमीन पर साया रसूल का, फिर पाओ उम्मती कहाँ रखता रसूल का, होता गए जमीन पर। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा मुफ्ती साहब, कुछ माण्हू पाण ॾिसंदा आहियूं त ख़ासि तौर ते अव्हां त घणो नोटिस कंदा हूंदो छो त अव्हां माशाअल्लाह मस्जिद में मौजूदु हुजो था। कुझु माण्हू ॾाढो जल्दी तकिड़ो निमाज़ पढ़ी वेंदा आहिनि, सिर्फ़ु फ़र्ज़ अदा करे वेंदा आहिनि ऐं सुनतूं काफ़ी माण्हू अक्सर छॾे ॾींदा आहिनि। मां चाहींदसि इन हवाले सां थोरो क्लियर कजो, माह रमज़ान जो महीनो आहे, निमाज़ खे जॾहिं तव्हां इबादत खे टाइम ॾियो था त उहो थोरो टाइम घणो ॾेई माण्हू पूरी नमाज़ पढ़े। जी, रमज़ान शरीफ़ हुजे या रमज़ान खां अलावा सुन्नतूं हमेशह जेको तर्क थो करे सुन्नत मुअक्कदा, सिर्फ़ु जुमे में बि अवां ॾिसंदो त फ़र्ज़ जीअं ख़तमु थींदो त दुआ ई कोन थींदी, उन खां पहिरीं अध खां घणी मस्जिद ख़ाली थी वेंदी आहे। सही हलिया था वञनि दोस्त अहबाब, सुन्नतूं कोन था अदा कनि, या फ़र्ज़नि खां पहिरीं जीअं ज़ोहर खां पहिरीं जेका सुन्नत आहे उहा सुन्नत मुअक्कदा आहे, फजर जी सुन्नत सुन्नत मुअक्कदा आहे। इन्हनि खे हमेशह छॾण वारो गुनाहगार आहे, उन जे ज़िम्मे में गुनाह थो लिखियो वञे, त लिहाज़ा गुनाह खां बचण जे लाइ तव्हांजे लाइ बहितर आहे त सुन्नतूं त अदा कयो, पर सुन्नत खां पोइ जेको नफ़िल पढ़ियो वेंदो आहे त इन नफ़िल न पढ़ण सां गुनाह त न थींदो, पर रिवायत जा लफ़्ज़ आहिनि त नफ़िल जेको आहे जॾहिं बाने जी नमाज़ पेश कई वेंदी त उन नमाज़ में जेका कमी कोताही थी वई हूंदी त पोइ अलाह जे तरफ़ां इहो हुकुम थींदो त छा हिन बंदे वटि का इज़ाफ़ी इबादत आहे, त पोइ जेके सुन्नतुनि खां सुन्नत मुअक्कदा खां अलावा जेके नफ़िल अदा कया वेंदा आहिनि, जेकॾहिं उहे नफ़िल बि माण्हू अदा कंदो त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा मुंहिंजा करीम रब हिन वटि नफ़िलनि जो ज़ख़ीरो आहे। अलाह साईं फरमाईंदो त हाणे जेका कमी रहिजी वई आहे उन जे इबादात में, उहा नफ़िलनि खे मिलाए करे उन कमीअ खे पूरो कयो।
ऐं ईअं उनजी जेका रहियल कमी खे बि पूरो कयो वेंदो आहे। त सुनतूं त पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजी जेका राय आहे, मशवरो आहे नाज़रीन खे त सुनतुनि सां गॾु गॾु नफ़िल बि अदा कयो। जीअं ज़ोहर खां पोइ 2 सुनतूं फर्ज़ खां पोइ पढ़बियूं, उन खां पोइ 2 नफ़िल पढ़बा आहिनि, उन 2 नफ़िलनि खे बि तर्क न करणु खपे। इशा खां पोइ वितर खां पोइ 2 नफ़िल पढ़बा आहिनि, उहे बि अदा करणु खपनि। जेकॾहिं को नथो नफ़िल अदा करे त इहो सम्झणु खपे गुनाहगार न आहे। पर इहा पूरी रिवायत तव्हां नाज़रीन ॿुधी त नफ़िलनि जी अहमियत ऐं केतिरी उनजो सवाबु आहे, इन जे लाइ उन्हनि खे छॾणु न खपे। जी हाँ। अच्छा मुफ्ती साहब, सूरह बकरा माशाल्लाह 2.5 सिपारनि ते मुश्तमिल सूरह थिए थी ऐं क़ुर पाक जी सभ खां वॾी सूरह बि आहे। उनजो चंद जेके आख़िरियूं आयात आहिनि उन्हनि खे पढ़ण सां रोज़ जे मामूलात में केतिरो फ़ाइदो थिए थो, या को मसलो मसाइल आहे? चयो वेंदो आहे त सूरह बकरा जो चंद पोयूं आयतूं ज़िक्र करणु घुरिजे उन्हनि जो। जी हा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुस्अहा, इतां खां आख़िर ताईं फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन ताईं। जेकॾहिं राति जो इंसानु पंहिंजो मामूल बणाए त इशा नमाज़ खां पोइ इहे चंद आयतूं पढ़ी छॾे, सूरह मुल्क पढ़े ऐं उन खां पोइ इहे आयतूं बि पढ़ी छॾे, त अल्लाह ताला उन जे रात जो ज़ामिन बणिजी वेंदो आहे ऐं उन जा कम आसान थी वेंदा आहिनि ऐं अल्लाह ताला उन जे लाइ दुनिया में आसानियूं पैदा फरमाईंदो आहे। त इन्हनि खे तर्क न करणु खपे, पर इन्हनि खे पढ़ी उन खां पोइ अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरणु। जी सुभान अल्लाह। नायाब असां सां गॾु मौजूदु आहे। नायाब खां पहिरीं नात्या कलाम ॿुधूं था, पोइ अॻियां वधूं था। जी नायाब, बिस्मिल्लाह। अच्छा नायाब, एक मिनट में पहले कॉलर हैं उनको शामिल कर दूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। जी तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो ट्रांसमिशन में? मुंहिंजो नालो अमजद आहे ऐं कोटड़ी खां थो अर्ज़ु कयां। जी अफ़ज़ल, तव्हांखे भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? साईं जन जी बारगाह में सुवाल आहे, जेकॾहिं को शख़्स खे को ज़रूरी कमु थी वञे, जी हा, मसलन उनजी फौतगी या मैयत वग़ैरह थी वञे, त उहो इतिकाफ़ मां ॿाहिरि अची थो सघे? अच्छा ठीकु आहे अफ़ज़ल, महिरबानी तव्हांजी, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो, कोटरी मां शामिल थिया ऐं चवनि पिया त मुफ्ती साहब तव्हां सवाल ॿुधो आहे त जेकॾहिं का मजबूरी आहे। जी हा, मजबूरी इतिकाफ़ जी सूरत में ॾिसो त जेकॾहिं जेके माण्हू इन खां इतिकाफ़ खां पहिरीं अमल कंदड़ आहे, मिसाल को बीमार थींदो आहे त उनजी बीमार जी तबापुरसी जे लाइ बि वञे थो, को जनाज़ो थो थिए त उन जनाज़े में बि उहो शख़्स शामिल थिए थो, ऐं ॿिया जेके उहो नेकी जा अमल कंदो आहे, एतिकाफ़ में वेहण खां पोइ उहे अमल जेकर नथो करे सघे, छो त एतिकाफ़ में वेहण खां पोइ हिन खे कंहिं मजबूरी में या जनाज़े में शामिल थियण जी इजाज़त न आहे, नथो वञी सघे, या बीमार खां तबापुरसी नथो करे सघे, अल्लाह ताला उन जो सवाबु हिन खे अता फरमाए छॾींदो। बाक़ी जेकॾहिं एतिकाफ़ में इन सूरत में ॿाहिरि निकिरंदो त हुनजो एतिकाफ़ टुटी वेंदो। त लिहाज़ा एतिकाफ़ में जी सूरत में ही जेको सुन्नत मौक़दा अल किफ़ाया इतिकाफ़ आहे, इन में हू कंहिं जनाज़े में शरीक नथो थी सघे या बीमार जी तबापुरसी नथो करे सघे, ऐं निकिरण जी सूरत में उनजो उहो टुटी वेंदो, उन खां पोइ उनजे मथां वरी इहो वाजिबु बणिजी वेंदो। हींअर सुन्नत मौक़दा अथसि, पोइ वरी इहो वाजिबु थी वेंदो उनजे मथां, त लिहाज़ा निकिरण जी ज़रूरत कोन्हे ऐं अल्लाह ताला उनजो उनखे अजर ज़रूर। अच्छा मुफ्ती साहब, पोइ उनजो को भरपाओ, को अजूरो आहे? मतिलबु ॾिसो, अवां मुफ्ती आहियो, अवां सां डिस्कस करे सघिजे थो, अल्लाह मुआफ़ी ॾे, को जेकॾहिं इतिकाफ़ में वेहे थो ऐं उनजे घर में कोई अज़ीज़ उनजो उनजी डेथ थी वञे थी ऐं उहो ॾुख में मुब्तला थी वञे थो ऐं उन इतिकाफ़ खे छॾणु चाहे थो, त पोइ छा कंडीशन आहे? त उन सूरत में पोइ उनखे उनजे मथां उनजी क़ज़ा वाजिबु थींदी, उन खां पोइ वरी उनजी क़ज़ा करे छॾे, जेतिरा ॾींहं उन्हनि जो, मिसाल 23 रमज़ान ताईं मिसाल 3 ॾींहं हुन इतिकाफ़ कयो, बाक़ी 7 ॾींहं पोइ हिते रहनि पिया, ऐं हिन इतिकाफ़ जेकॾहिं कंहिं अहिड़ी हालत जे करे जेकॾहिं टोड़ियो आहे त उन सूरत में बाक़ी 7 ॾींहंनि जो जेको इतिकाफ़ आहे उहो इन जे मथां वाजिबु आहे, त उहो बाद में वरी करे छॾे। ठीकु आहे, तमामु सुठो, सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। जी नायब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं, बिस्मिल्लाह कयो। मुस्तफा को देखा, रुख मुस्तफा को देखा, तो दियों ने जलना सीखा, रुख मुस्तफा को देखा, तो
मुस्तफ़ा का शबे गम ने ढलना सीखा, ये करम है मुस्तफ़ा का। ये ज़मीं रुकी हुई थी, ये फलक थमा हुआ था। ये ज़मीं रुकी हुई थी, ये फलक थमा हुआ था। चले जब मेरे मोहम्मद, चले जब मेरे मोहम्मद, तो जहाँ ने चलना सीखा, तो जहाँ ने चलना सीखा, ये करम है मुस्तफ़ा का। मैं गिरा नहीं जो अब तक, ये कमाले मुस्तफ़ा है। मैं गिरा नहीं जो अब तक, ये कमाले मुस्तफ़ा है। मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा, मेरी ज़ात ने नबी से है सदा संभलना सीखा, ये करम है मुस्तफ़ा का। मेरा दिल बड़ा ही बेबस था, कभी था ये तड़पता। मेरा दिल बड़ा ही बेबस था, कभी था ये तड़पता। सुनी नात जब नबी की, तो ये दिल मचलना सीखा। सुनी नात जब नबी की। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशाअल्लाह, नायाब जो प्यारो आवाज़। नाज़रीन अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था नज़मत रमज़ान में, ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं पहुचे पई। माह रमज़ान उहो महीनो आहे त इंसान ॾिसो तमामु शयूं असांजी ज़िंदगी में हली रहियूं हूंदियूं आहिनि, ऐं एंड ऑफ द ईयर माण्हू चाहींदो आहे त किथे असांखे फ़ाइदो थियो, किथे असांखे नुक़सानु थियो, तमामु शयुनि खे पाण ॾिसी रहिया हूंदा आहियूं। जेकॾहिं केरु कारोबार करे थो उहो चाहींदो आहे त हिन तरह मूंखे हाणे पंहिंजे कारोबार खे सुठे अंदाज़ में हलाइणो आहे, नए साल में मूंखे जेको आहे न नए तरीक़े सां कमु करिणो आहे। उन ई तरह जेको जॉब करे रहियो हूंदो आहे माण्हू, उहो चाहींदो आहे त मुंहिंजी जॉब त हले ई पई, भला जेकॾहिं साइट ते को कमु मां करे वठां त अञा सुहिणे नमूने सां मां पंहिंजी ज़िंदगी खे सुठे अंदाज़ में गुज़ारे सघां थो। त चवंदा आहिनि द सुल्तान ऑफ ऑल 11 मंथ्स, जॾहिं उनखे
इन अंदाज़ जो टाइटल मिलियल आहे अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां, त असांजो बि फ़र्ज़ु थिए थो त असां जेके बि नंढियूं वॾियूं कोताहियूं कयूं था उन ते हिकु दफ़ो इंसानु पंहिंजी नज़र फेराए ऐं हिकिड़ो अहद करे, हिकिड़ो इंसानु अहद जॾहिं दिलि में कंदो आहे ऐं इरादो कंदो आहे त यकीनन असांजो रब मदद उन इंसान जी ज़रूरु करे थो ऐं सुठे कम में इंसान जी मदद थींदी आहे। को बि सुठो कमु कयो, चङाई जो कमु कयो, भलाई जो कमु कयो, कीअं असबाब पैदा थी वेंदा आहिनि, सबब पैदा थी वेंदा आहिनि, ख़बर कोन पवंदी आहे। त इहा जेका एनालाइसिस आहे इहा ॾाढी ज़रूरी आहे, इहा हर इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में करणु घुरिजे। ऐं पाण ॾिसंदा आहियूं काफ़ी माण्हू ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हर कमु करे रहिया हूंदा आहिनि, त सोसाइटी में बि काफ़ी माण्हू अहिड़ा हुजनि था जेके यकीनन हिन सोसाइटी जे लाइ रोल मॉडल हुजनि था। त थोरो घणो असां जेको आहे न पंहिंजे कमनि ते नज़र विझूं ऐं थोरो बि ॿिए खे चवण खां बहितर आहे असां उन पंहिंजे अमल खे पाण दुरुस्त कयूं त इहो वधीक इंसान जी ज़ात जो सुठो ऐं ख़ूबसूरत अमल आहे। नाज़रीन अॻियां वधूं था, टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे नातिया कलाम जे लाइ असीं चाहींदासीं त ख़ूबसूरत आवाज़ पेश कयूं ऐं उहो ख़ूबसूरत आवाज़ हूंदो यासीन मुअत्तर साहब जो। जी बिस्मिल्लाह। दिखा दे इलाही वो प्यारा मदीना, इलाही बना दे मदीना ये सीना, इलाही बना दे मदीना ये सीना। मैं मर जाऊं मेरे कफन पे ये लिखना, मैं मर जाऊं मेरे कफन पे ये लिखना। मोहम्मद मोहम्मद मदीना मदीना, मोहम्मद मोहम्मद मदीना मदीना। बुला लो मदीने में आका बुला लो, गिरा जा रहा हूँ संभालो संभालो, गिरा जा रहा हूँ संभालो संभालो। खताकार हूँ मुझको आका निभालो, खताकार हूँ मुझको आका निभालो। के लगा दो मेरा पार आका सफीना, मोहम्मद मोहम्मद मदीना मदीना। ये आंखों का रोना, ये दिल का तड़पना, तस्वुर में आका के दर से लिपटना, तस्वुर में आका के दर से लिपटना। दरे मुस्तफा पर कहूँगा मैं जाकर, दरे मुस्तफा पर कहूँगा मैं जाकर। यही मेरा मरना, यही मेरा जीना, मोहम्मद मोहम्मद मदीना मदीना। बुलावा जो आए मदीने को जाऊं, मेरा राशिद करम ही करम लेके आओ, मैं राशिद करम ही करम लेके आऊं। बरोज़े कयामत
मत उठूं जब लहद से, बरोज़े कयामत उठूं जब लहद से, तो मेरे लबों पे हो नारा मदीना, मोहम्मद मोहम्मद मदीना मदीना। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। मुफ्ती साहब, असां ॾिसंदा आहियूं असांजी सोसाइटी में कॉम्पिटिशन ॾाढो आहे ऐं हर शइ स्क्रीन जे साम्हूं आहे, उहा जेका ग्लैमर लाइफ आहे उहा हर माण्हू खे अट्रैक्ट कंदी आहे। ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके ताक़त में इलाही असांखे मज़बूत लॻंदा आहिनि, कुझु माण्हू दौलत में मज़बूत लॻंदा आहिनि, कुझु माण्हू इल्म में इलाही मज़बूत लॻंदा आहिनि। पंहिंजे इल्म ते इंसान जो गुरूर ऐं पंहिंजी दौलत ते इंसान जो गुरूर, असांजी इस्लामी तालीमात असांखे छा दर्स ॾिए थी? अच्छा मुफ्ती साहब मुआफ़ कजो, डायरेक्टर साहब जिन चवनि पिया भई साई वठूं था, साई वठी करे पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। नाज़रीन, तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान पीअण सां हिकु ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगर्म रखे थी। अॻियां वधूं था। जी मुफ्ती साहब, मां सवाल करे चुकी आहियां। जी हा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त इल्मु ऐं दौलत, कंहिंखे ख़ुदा इल्मु ॾिनो त कंहिंखे दौलत ॾिनई। हा, इन्हनि ॿिन्ही मां अफ़ज़ल शइ कहिड़ी आहे? हज़रत अली करमल्लाह जल करीम फरमायो, रदीना बिल्लाहि रब्बन, असां अल्लाह जे रब हुजण ते राज़ी आहियूं, सुभान अल्लाह, ऐं मां उन रब जे तक़सीम ते बि राज़ी आहियां, सुभान अल्लाह, जंहिं रब ॿियनि खे दौलत ॾिनी ऐं अलीअ खे इल्मु ॾिनो। सुभान अल्लाह। इन जे लाइ त हुज़ूर फरमाइनि त अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर त अली उन जो दरवाज़ो आहे। हाणे वरी जेकॾहिं इन्हनि शयुनि ॿिन्ही में जेकॾहिं भेट कयूं त ॾिसंदासीं त केतिरो फ़र्क़ु आहे। इल्मु जेतिरो इनखे तक़सीम कबो एतिरो वधंदो, इल्मु खुटंदो न। दौलत जेतिरी ख़र्च कबी एतिरी घटि बि खुटंदी। ऐं इल्मु जेको आहे चोर जे चोरीअ खां महफ़ूज़ हूंदो आहे, को खसे नथो सघे। बेशक। ऐं दौलत खे जो चोरी थियण जो बि ख़ौफ़ हूंदो आहे, उनजी हिफ़ाज़त जे लाइ बि चौकीदार रखणा पवंदा। बिल्कुलु। हाणे इल्म ऐं दौलत में ॾिसो वाज़िह केॾो फ़र्क़ु आहे। ऐं इल्म वारो जेको आहे उहो मक़ाम ऐं मर्तबे में मथां ईंदो आहे। दौलत वारो जेकॾहिं सही ख़र्च कंदो अल्लाह जे रज़ा जे लाइ त हुनजो मक़ाम ऐं मर्तबो मथां ईंदो, जेकॾहिं सही ख़र्च न कंदो त हुनजो मक़ाम ऐं मर्तबो मथां नथो वञी सघे। त लिहाज़ा पहिरीं त इन्हनि ॿिन्ही शयुनि मां इल्मु अफ़ज़ल तरीन आहे। इन जे लाइ ईअं बि चयो वियो आहे त जेकॾहिं को इल्म वारो कंहिं इल्म वारे जे दरवाज़े ते को मालदार अचे त उनजो इहो अचणु सुहिणो लॻंदो, पर जेकॾहिं को आलिम कंहिं मालदार ऐं दुनियादार जे दरवाज़े ते वञे त इहो आलिम जे लाइ तौहीन आहे, इल्म वारे जे लाइ तौहीन आहे जो मालदार जे दरवाज़े ते वञे। त लिहाज़ा इन्हनि ॿिन्ही शयुनि ते, ॿियो तव्हांजे सवाल मुताबिक़ त इन्हनि ते माना गुरूर करणु, पहिरीं ॻाल्हि त दौलत जे करे जेकॾहिं गुरूर थो पैदा थिए त गुरूर कहिड़ी शइ ते? का ज़ाती शइ आहे तुंहिंजी, या तूं इन जो तोखे इहो अक़ुल फ़हम जंहिं अक़ुल जे ज़रिए तो इल्मु जेको तालीम हासिल करे वरी जेको आहे तो बिज़नेस कयो, कारोबार कयो, ऐं इहो सभु कुझु तुंहिंजो ज़ाती आयो त तोखे ख़ुदा जे तरफ़ां अता थियल आहे। बिल्कुलु, बेशक। जॾहिं तुंहिंजी पंहिंजी शइ आहे न त पोइ तकबुर कहिड़ो? बेशक। पोइ या तुंहिंजी जेका आहे तकबुर वारी लोड कहिड़े कम जी? हा, ज़ाती शइ तुंहिंजी आहे ई कोन, तोखे जंहिं अता कई आहे, तूं दौलत अचण खां पोइ हुनजो शुक्र अदा कर। मौला मां त हिन जे क़ाबिल ई कोन हुअसि, तो क़ाबिल बणायो, मां हिन जे अहल ई कोन हुयुसि,
तो मूंखे हिन जे लाइक़ु बणाए जो इहा दौलत ॾिनई हा त हाणे इहा दौलत हुनजी कम वारी थी पवंदी बिल्कुलु ऐं हुन दौलत जो हक़ अदा कंदो त इहा दौलत पोइ क़यामत जे ॾाढे सिफारिश कंदी सही। मौला हिन मुंहिंजो हक़ अदा कयो ग़रीबनि जी मदद कई ज़कात अदा कई हाणे हिन जी मां हिनखे बख़्शे छॾ रब बख़्शींदो आहे सुभान अल्लाह ऐं ॿी ॻाल्हि आलिम ऐं तकब्बुर इहे हिक ॿिए जो ज़िद आहिनि सही इल्म सां इंसान में आजिज़ी ईंदी आहे वाह वाह इनकिसारी ईंदी आहे इल्म जेको आहे नी जीअं वण जो मिसाल आहे शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो बि मिसाल ॾिनो आहे त जंहिं वण में मेवो घणो हूंदो उहो झुकंदो वाह जेकॾहिं मेवो घटि हूंदो त उहो हवा उन ते पियो लुॾंदो ऐं कुॾंदो हा यानी उन जे पोइ टुटण जा बि अंदेशा हूंदा पर बिल्कुलु जीअं मेवे सां वण झुकियल रहंदो आहे ईअं इल्म वारो बि उनजो बि जेका आहे दिलि अल्लाह जे आॾो झुकियल हूंदी आहे सुभान अल्लाह। हुन में तकब्बुर न हूंदो आहे बल्कि ख़ल्लाक़ आलम फरमा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा जेके इल्म वारा पाण आहिनि ख़ुदा जा उन्हनि में ख़ौफ़ ख़ुदा हूंदो आहे उन्हनि में आजिज़ी इनकिसारी हूंदी आहे सुभान अल्लाह ऐं आजिज़ी इनकिसारी इंसान खे सूंहे थी बेशक ऐं आलिम जी इहा अलामत अथव इहा निशानी अथव हा त जंहिं वटि इल्मु हूंदो त उन सां गॾोगॾु उन वटि आजिज़ी इनकिसारी हूंदी सुभान जेकॾहिं हुन तकब्बुर कयो त हुनजो इल्मु बि ज़ाया थी वेंदो ऐं ख़ुदा बि हुन खां नाराज़ थी वेंदो अल्लाहु अकबर माशाअल्लाह सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो नाले मिठो मैसर साहिबु तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह कयो कहिड़ो कलाम ॿुधायो था जेकॾहिं बाबा साईं जो ॿुधायो त हा हा बाबा साईं जो ॿुधायो त ॾाढो सुठो हा जी बिस्मिल्लाह सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन ओ पंजो हाल सजो चंद्र तो खे चवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां पंजो हाल सजो चंद्र तो खे चवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां हर रात वञी भले पार ॾे थो चमकार कंदो सरदार ॾे थो हर रात वञी भले पार ॾे थो चमकार कंदो सरदार ॾे थो चमकार कंदो सरदार ॾे थो तुंहिंजो रोज़ इहो रस्तो आरमा जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां पंजो हाल सॼो चंड तो खे चवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां अॼु तरस घड़ीअ तेज़ न वञ हिक मिनत ग़रीब फ़कीर जी मञ अॼु तरस घड़ीअ तेज़ न वञ हिक मिनत ग़रीब फ़कीर जी मञ हिक मिनत फ़कीर ग़रीब जी मञ ॿुध आजिज़ जा उछगार नवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां पंहिंजो हाल सॼो चंड तो खे चवां जे तूं हेठ हुजी त मां पेरे पवां
जंहिंजे काण उबाण का आहियूं असीं रोज़ रोऊं तूं रोज़ ॾिसी जंहिंजे काण उबाण का आहियूं असीं रोज़ रोऊं तूं रोज़ ॾिसी असीं रोज़ रोऊं तूं रोज़ ॾिसी सुख एवद था थियनि सूर समा जे तूं हेठि हुजी त मां पेरे पवां आ ग़ुलाम नबी चे अर्ज़ मुंहिंजो बीह अर्ज़ ॿुधण आ फ़र्ज़ तुंहिंजो आ ग़ुलाम नबी चवे अर्ज़ मुंहिंजो बीह अर्ज़ ॿुधण आ फ़र्ज़ तुंहिंजो बीह अर्ज़ ॿुधण आ फ़र्ज़ तुंहिंजो लही आउ त मां लखें लातियूं लवां जे तूं हेठि हुजी त मां पेरे पवां पंहिंजो हाल सॼो चंड तोखे चवां जे तूं हेठि हुजी त मां पेरे पवां सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत कलाम ऐं वक़्त जो घड़ियूं नाज़रीन वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि सो मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल हज़री साहब असां सां मौजूदु रहिया अॼु हिन ट्रांसमिशन में मुफ़्ती साहब लास्ट में छा मैसेज ॾींदव तमामु व्यूवर्स जे लाइ जीअं मां आख़िर में सुवाल कयो त आलिम ऐं इल्म वारो ऐं दौलत वारो में गुरूर ऐं तकबर न हुजणु खपे ऐं इन खां बचणु खपे इल्म वारे खे जेकॾहिं पंहिंजे इल्म मां फ़ाइदो हासिलु करिणो आहे दुनिया ऐं आख़िरत में त उहो कॾहिं बि पाण में तकबर पैदा न करे न ई दौलतमंद जॾहिं आजिज़ी कंदा त आजिज़ी अल्लाह खे पसंदि आहे अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजी दरबार में क़बूल फ़रमाई सुभान अल्लाह जी आमीन आमीन इलाही ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो मुफ़्ती साहब तव्हांजी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो ऐं तव्हांजे हुजण सां इहा ट्रांसमिशन ॾाढे सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती तमामु आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि जी ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी मौजूदगीअ में ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुती आहे नाज़रीन हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि ऐं वेंदे वेंदे नातिया कलाम अवां ताईं पहुचाईंदासीं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो नायाब जो जी नायाब बिस्मिल्लाह हर एक दिल की तमन्ना हर एक दिल की तमन्ना हुजूर जानते हैं जो हो चुका है जो होगा जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं मैं चुप खड़ा मवाजा पे सर झुकाए हुए मैं चुप खड़ा हूँ
फसाना, सुनाऊं कैसे फसाना, हुजूर जानते हैं। वो खुद शहीद हैं, बेटे नवासे पोते शहीद। वो खुद शहीद हैं, बेटे नवासे पोते शहीद। अली की शान यगाना, अली की शान यगाना, हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह।